सभई प्रेम सां चओ जय झूलेलाल। विष्णु भगवान जी जय। मोर मुकुट बंसी वारे जी जय। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि परबोधनी एकादशीअ जो महात्म ऐं पंच भीखम विर्त जो विधान। परबोधनी एकादशी जो विर्त रखी हीअ कथा ज़रूर ॿुधिजे। कथा हिन तरह आहे। ब्रह्मा जी चवण लॻो त हे नारद, हीअ मनुष्य हज़ारे अश्वमेघ यज्ञ हज़ारे वाजपेय यज्ञ खणी छो न करे। त बि परबोधनी एकादशीअ जे विर्त जो पुण्य वॾो आहे। हिन एकादशी में जागरतो करण करे हज़ारनि जन्मनि जा पाप जली ईअं भस्म थी वञनि था जीअं बाहि जे हिकिड़ीअ चिणग लॻण करे कपह जो ढिग जली भस्म थी वेंदो आहे। हे नारद, मां तोखे मुक्ति ॾियण वारी ऐं पापनि कटण वारी परबोधनी एकादशी जो महात्म तोखे ॿुधायां थो। तूं कन ॾेई ॿुध। सभिनी तीर्थनि घुमण ऐं दान पुण्य करण करे जेको फल मिलंदो आहे उन्हीअ खां 1000 गुणो वधीक फल परबोधनी एकादशी में जागरतो करण करे प्राप्त थींदो आहे। जेको मनुष्य राति जो जागरतो करे कपूर जो ॾीओ ॿारनि था उन्हनि खे केतिरनि ई किरोड़नि गऊनि जे दान करण जो फल मिले थो। जेको मनुष्य जागृति सां गॾु पूजा भी कनि था उहे 5-10 हज़ारनि कुलनि समेत मुक्तिअ खे प्राप्त कनि था। जागरतो करण वक़्तु जेको कपूर, केसर, खुशबूदार ऐं ॿियनि सुगंधित पदार्थनि सां धूप दीप कनि था उहे विष्णु लोक में वञी वासो कनि था। खीर, ॾही ऐं गिह जल सां जेको ठाकुर जीअ जे मूर्तिअ खे सनानु कराइनि था ऐं सॼी राति जागरतो कनि था उहे वरी संसार सागर जे फाहीअ में नथा फसनि, यानी जनम मरण जे चक्र में नथा अचनि। जेके मनुष्य जागृति करण वक़्तु वस्त्रनि जो दान कनि था उहे उन्हीअ वस्त्र जे तंदुनि जे तारनि जे हिसाब मुजिबि किरोड़े मनंतर वैकुंठ में वञी वासो था कनि। जेके सुहिणा सुहिणा गहना ऐं जेवर घड़ाए ठाकुर जीअ जे मूर्तिअ खे पाइनि था से विष्णुअ जे मंदर में केतिरनि ई कल्पनि ताईं वञी निवास कनि था। जेको ठाकुर जीअ खे शंख जे जल सां सनानु कराइनि था उन्हनि खे 1000 कपिला गऊनि जे दान करण जो फल मिले थो। जंहिंजे हृदय में विष्णु भगवान जी मन मोहिंदड़ मूर्ति विराजमान आहे, मुख में सदाई हरिय जो नालो वसी रहियो आहे, पेट में नैवेद्य ऐं चरणनि जो जल मस्तक में धारण थिए थो, उन्हीअ खे ख़ुदि विष्णु भगवान जो स्वरूप ॼाणणु घुरिजे। कतीअ सुधी एकादशी ॾींहुं भक्ति भाव करे विष्णु भगवान खे जगाइजे। भगवान खे खाराइण लाइ सुठा सुठा मन मोहिंदड़ पकवान ऐं भगवान जी भक्तिअ जा भॼन ॻाइजनि। मृदंग, दफ़, दुहिल, शरनायूं ऐं बाजा वॼाइजनि। खंजरियूं ऐं घड़ताल खड़काइजनि। डोकाला खणी नंगारा ऐं नांद उचारजनि। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अखरवेद, अथर्वेद जा मंत्र उचारजनि। विष्णु सहस्र नाम स्तोत्र पढ़ी गुलनि धूप दीप सां मंत्र पढ़ी पूजा कजे। दोहिरो। सूरज चंद्र ब्रह्मा रुद्र राजा इंद्र कुबेर तुंहिंजनि चरणनि ते निमन पूजन तुंहिंजा पेर। हे गोविंद उथ जाग तूं तुंहिंजे जागण साण विश्व बि जागी थी उथे। सुम्हे सुम्हण साण शरद ऋतुअ जा गुल टिड़िया थी गुलशन गुलजार। 10 दिशाउनि में ॾिठमि अजगे बि इसरार। जाग विशंबर जाग तूं अख पट थी सुजाग
तुंहिंजे पूजा वास्ते हे मां गायां राग विहाग। अहिड़ी वेनती ॿुधी भॻवानु विष्णु खीर सागर में जॾहिं पासो फेराईंदो आहे या जागी सुजाग थींदो आहे तॾहिं विर्त रखण वारनि खे मन घुरियो फल मिलंदो आहे। विर्त रखण वारनि खे घुर्जे त गरुड़ जे मथां सवार थियण वारे विष्णु भॻवान खे ॾींहं राति जशन कराइनि, ॾींहं जो उथारे वरी सांझीअ जो पासो फेराइनि। जॾहिं एकादशी गुज़री वञे तॾहिं वटड़ो मले पंज अमृत सां भॻवान जे मूर्तिअ खे सनानु कराइनि। गोरोचन जो तिलक लॻाए सुंदर कपिड़ा ऐं जेवर पहिराए गुलनि फुलनि ऐं कुंगूअ सां पूजन कनि। धूप दीप नैवेद्य खीर सां हवन करे तंहिंखां पोइ ब्राह्मणनि खे भोजन खाराइनि। घणेई उमदा रेशमी ऐं कीम खान जा वस्त्र गऊ घोड़ा ब्राह्मणनि खे दक्षिणा में ॾियनि। अहिड़ीअ तरह चइनि महीननि जे नियम जी समाप्ति करे ब्राह्मण खां मोकिलाए पोइ पाण बि भोजन खाइजे। भोजन खाइण खां पोइ भॻवान खे ॿई हथ ॿधी वेनती कजे त हे प्रभु देवनि जा देव दीनानाथ, मां जो हीअ विर्त कयो आहे सो तव्हांजे आशीर्वादनि सां संपूर्ण थिए। हे राजन, इहाई एकादशीअ जे उपास जी विधि आहे। तंहिंखां पोइ वरी पंच भीखम विर्त रखिजे। ब्रह्मा जी चवण लॻो त हे नारद, जॾहिं मां हज़ारे वर्ष विष्णु भॻवान जी पूजा कई तॾहिं मूंखे हीअ विर्त प्राप्त थियो, जंहिंजी विधि पहिरियां मूं भृग ऋषिअ खे ॿुधाई हुई। भृगुअ वरी शुक्राचार्य खे ॿुधाई। जॾहिं अहिड़ीअ तरह हीअ विर्त एकादशीअ जे परंपरा सां हलंदो थो अचे। पंच भीखम विर्त एकादशीअ ॾींहुं शुरू करे पूर्णिमा ॾींहुं पूरो कजे। पंच भीखम जी विधि। हिन विर्त रखण वारे खे घुर्जे त विधीअ सां सनानु करे देव ऋषि पितरनि जो तर्पण करे। लटा अछा हुजनि पर साफ़ हुजनि। उहे पहिरें मन खे जीते इंद्रियुनि खे विषयनि खां रोके विष्णु भॻवान जो पूजन करे। धरतीअ ते सुम्हे ऐं 5 ॾींहं सांधे अखंड ॾीओ ॿारे 108 दफ़ा ओम नमो भगवते वासुदेवाय इन्हीअ मंत्र जो जाप जपे। पूजा पूरी थियण खां पोइ पिछाड़ीअ में अर्घ ॾेई ओम नमो नारायण इहो मंत्र पढ़ी तिरनि जवन ऐं खीर सां होम कजे। 5 ॾींहं हिन तरह पूरन कजे। पहिरें ॾींहुं कमल जे गुलनि सां विष्णु भॻवान जे चरण कमलनि जी पूजा कजे। ॿिए ॾींहुं बेल पत्रनि सां कोड़नि जी पूजा कजे। 3 ॾींहं तुलसीअ सां दुन जो पूजन कजे। चौथे ॾींहुं जाइ जूहीअ जे गुलनि सां कुल्हनि जी पूजा कजे। 5 ॾींहं मालतीअ जे गुलनि सां भॻवान जे मस्तक जी पूजा कजे ऐं छेणे जो अचमन कजे। 12 ॾींहं गौट, 13 ॾींहं गांइ जो खीर, 14 ॾींहं गांइ जो गिहु, पूर्णिमा ॾींहुं गांइ जी ॾही खाइणु घुर्जे। नारद इन्हनि 5 ॾींहंनि में छा दान करणु घुर्जे सो मां तोखे ॿुधायां थो। 11 ॾींहं सोनो, 12 ॾींहं गिहु, 13 ॾींहं गऊ, 14 ॾींहं गिहु ऐं खीर, पूरनमासीअ ॾींहुं अछा कारा तिर ऐं अन्न दान करण करे महाफलदायक पुण्यनि जी प्राप्ति थींदी आहे। हे नारद, ॾिस पूर्णिमा ॾींहुं आवरे जे हेठां श्राद्ध करण करे हंस ब्राह्मण राजा युधिष्ठिर थी वियो। 5 भीखम जे विर्त जे ॾींहंनि में हिन मंत्र सां भीखम ब्रह्मचार्य खे जल अंजलि ॾियणु घुर्जे। मंत्र। सत्य विर्त धारी हे ब्रह्मचारी, अग्निअ जा अवतार, चंद्रवंश में जन्म वठी तो अची कटिया आजार। वया प्रगट गोतर तुंहिंजो, शांतनुअ जा ॿार, गंगा जी जा पुत्र प्यारा, ग्रहण कर जलधार। इहो मंत्र पढ़ी जेको
भीखम ब्रह्मचारी सत्य विर्त धारीअ खे अर्घ या जल अंजलि ॾींदो आहे, उन्हीअ जा 12 महीननि जा पाप उन्हीअ महल ई नाश थी वेंदा आहिनि। चइनि वर्णन खे मथे मंत्र सां जल अंजलि ॾियणु घुरिजे। एकम खां वठी पूरन मासीअ ताईं खीर सां ब्राह्मणनि खे भोजन खाराइणु घुरिजे। जेको ब्राह्मणनि जो बचियल भोजन खाईंदो आहे उहो अणपुछो संसार सागर खां तरी वञी वैकुंठ धाम वसाईंदो आहे। सलोक संतन जो जिन संग कयो से सुधरी सभु वया, हिन तिरकण वारीअ तिख मुंहुं लंघे पार पया। मनोरथ तय मनुष्य जा सभई सिद्ध थिया, जेको वेदन वाक चया से होत हंडाए छो नथो। पदम पुराण मां कारकत महात्म पंच भीखम जी कथा विर्त जे महात्म बाबति 36 अध्याय संपूर्ण थियो। बोलो विष्णु भगवान जी जय। प्रेम सां चओ मोर मुकुट बंसी वारे जी जय।